अस्सलाम वालेकुम। सिंध ग्लोबल टीवी का मैं शौकत लाशारी। हींअर असां मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते। हिकिड़ो प्रोग्राम आहे कराची प्रेस क्लब जे तरफ़ां फैमिली फन गाला। फैमिली फन गाला में आऊं तव्हांखे उहे सभु शयूं ॾेखारियां थो, पर तव्हां महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते वञो। लिंक मां रखी आहे, तव्हां उन लिंक खे क्लिक कंदव त तव्हां सिधो मुंहिंजे यूट्यूब ते हलिया वेंदव। बड़ी मेहरबानी। थैंक यू सर, थैंक यू। जीवे 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 पाकिस्तान, जीवे 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 पाकिस्तान, पाकिस्तान पाकिस्तान, जीवे पाकिस्तान। जो है हम अपने फैमिली के साथ मौजूद हैं। वैसे पूरे साल हम मेंबरान एक दूसरे से मिलते हैं, लेकिन आज का जो इवेंट है वो तारीख़ी इवेंट होता है हमारे यहाँ। उसमें हमारे जो फैमिलीज़ हैं वो एक दूसरे से इंटरेक्ट होती हैं, जिससे उनकी दोस्तियाँ बढ़ती हैं। और ये तारीख़ी प्रोग्राम हम हमारे जो डेमोक्रेट्स हैं वो कई सालों से हम इसको कामयाब प्रोग्राम कर रहे हैं। और इस मरतबा आपने देखा होगा ये तारीख़ी और हिस्टोरिक प्रोग्राम है। जिस तरह आपने ख़ुद कहा, इसमें बहुत बड़ी तादाद में हमारी फैमिलीज़ और आई हुई हैं और इस पूरे सिस्टम यहाँ पर उसको एंजॉय कर रही हैं। और आपने देखा होगा कि हमने मुख्तलिफ स्टॉल्स भी लगाए हुए हैं और यहाँ उनके खेलों के इंतज़ामात हैं और बच्चों के लिए, औरतों के लिए, और गिफ्ट हम दे रहे हैं उनको। ये असांजा नंढड़ा ॿारड़ा आहिनि। बाबा तव्हांजो नालो छा आहे? हा, केरु आहियो पाण? चांडिया। माशाल्लाह, ही चांडिया बिरादरी जा ही ॿारड़ा बीठा आहिनि। ही पंहिंजो टोपी अजरक सिंधी वेस पाए आया आहिनि ऐं हिकिड़ो मैसेज ॾियणु आया आहिनि त सिंध असांजी माउ आहे। रवायत है, हम अपने मेंबर्स को जो है ना अच्छे से अच्छी सहूलत फराहम करते हैं। ये फैमिली गाला भी हमारी एक रवायत है। इसमें हम अपने अरकान, उनके बच्चों को जो है यहाँ पे आप देखें स्पोर्ट्स की एक्टिविटीज़ हैं, यहाँ पे फूड एक्टिविटीज़ हैं, यहाँ पे तकरीरी मुकाबले हैं, यहाँ पे मजमून नवेसी है, यहाँ पे ड्राइंग कंपटीशंस हैं, इंडोर गेम्स हैं। इसके अलावा गिफ्ट्स हैं। एक तो एनुअल गिफ्ट हैम्पर जो हम देते हैं हमेशा कराची प्रेस क्लब की तरफ से, वो है। इसके अलावा क्विज़ एक्टिविटीज़ में हम जो है ना गिफ्ट देते हैं। इसके अलावा भी बहुत सारे स्पेशल गिफ्ट जो हैं इस बार हमने बहुत सारे जो है अपने मेंबर्स को दिए। बाकी एक स्टेज एक्टिविटीज़ हैं, पपेट शो है, मैजिक शो है। इसके अलावा गज़ा के हवाले से हमने एक खुसूसी सेगमेंट जो हमारे बच्चे जो हैं वो पेश करेंगे। शीमा किरमानी साहिबा जो हैं वो परफॉर्म करेंगी फ़लस्तीन के अवाम से इजहार यकजहती के लिए। अनवर मकसूद साहब यहाँ पे अपनी खिदमात देंगे। इसके अलावा जो है कव्वाली का हमने यहाँ पे रात में जो है इवेंट रखा है। मकसद कहने का ये है कि सुबह 12 बजे से रात 1 बजे तक यहाँ पे मुख्तलिफ सरगर्मियाँ होंगी और चल भी रही हैं। अब आप देखें पूरा मेले का समय है कि पूरा फूड कोर्ट जो है वो भरा हुआ है, पीछे बैकयार्ड भरी हुई है, हर जगह बच्चे हैं, वालिदैन हैं, खुश हो रहे हैं, फ़न कर रहे हैं, खा रहे हैं, पी रहे हैं, मज़े उड़ा रहे हैं। तो यही मेरे ख्याल में हमारा मकसद भी है कि हम अपने अरकान और उनके बच्चों को जो है तफरीह फराहम करें। जनाब, मैं मुश्ताक सोहेल हूँ, कराची प्रेस क्लब का वाइस प्रेसिडेंट हूँ। तो आज का प्रोग्राम है, आपके सामने भी है और आप भी देख रहे हैं। माशाल्लाह माशाल्लाह जो फैमिलीज़ आ रही हैं, जो इस वक्त तक आ गई हैं। आप पिछले सालों में देखेंगे तो रात गए तक इतनी फैमिलीज़ आती हैं, लेकिन अब देखें 4 बजे हैं, अभी इतनी फैमिलीज़ आ गई हैं। तो आप देखिएगा 7, 8, 9 बजे तक कितने लोग, कितनी फैमिलीज़ आ जाएंगी। अब हमारे लिए थोड़ा ये हो रहा है कि हम उनको संभालने के लिए बड़ी हमारे लिए बहुत ही जद्दोजहद का वो है, क्योंकि हमारी कमेटियाँ सारी की सारी अपनी अपनी जगह पर काम कर रही हैं और अच्छे तरीके से खुशसलूकी से काम कर रही हैं। क्योंकि ये फैमिली प्रोग्राम में हमारी ही फैमिलियाँ हैं, उनको हम अच्छे तरीके से इंटरटेनमेंट करें और उनको जितनी भी फैसिलिटीज़ हैं वो हम मुहैया करें। सालाना असांजो ही फंक्शन आहे
ऐं फैमिली गेट टुगेदर थींदी आहे हर साल। ऐं घणेई दोस्त जेका रोज़ प्रेस क्लब नथा अचनि उहे पंहिंजी फैमिली सां गॾु बि ईंदा आहिनि, पोइ मिलण जो वेहण जो मौक़ो मिलंदो आहे, हिकु ॿियनि सां घटि वधि जेका उहा थींदी आहे। इंशाअल्लाह जेको सिलसिलो आहे इहो हिकिड़ो तमामु प्यारो सिलसिलो आहे, त असां चाहींदासीं त इहो सिलसिलो हमेशह जारी और सारी रहे। पर इन जे अलावा जेका ॿी शइ फैमिली फनगाले जी सभ खां वॾी शइ आहे त इलेक्शन जे ॾींहुं बि तव्हांखे प्रेस क्लब में एतिरा माण्हू न मिलंदा जेका फैमिली फनगाला में ईंदा आहिनि। ऐं जेका इंतज़ामात कया विया आहिनि कराची प्रेस क्लब जी बॉडी जे हवाले सां, त उन ते आऊं कराची प्रेस क्लब जे सदर सईद सरबाज़ी, सेक्रेटरी शोएब ऐं समूरा जेका उहदेदार हैं उन सबन के मुबारकबाद तो पेश करें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये देखें कराची प्रेस क्लब का इवेंट जो है हर साल इस तरह का एक इवेंट होता है जो फैमिलीज़ के लिए होता है। उसमें ये होता है कि पूरे साल के बाद एक मौका मिलता है फैमिलीज़ को, यहाँ पे आते हैं, अपने एंजॉय करते हैं इस दिन को। मुख्तलिफ़ प्रोग्राम्स रखे जाते हैं, इसके अंदर मुकाबले होते हैं, बच्चों की पार्टिसिपेशन ज़्यादा होती है, ख़वातीन की होती है। तो मेंबरान के लिए एक जो जिस तरह का आजकल ज़िंदगी है उसमें एक मैं समझता हूँ कि बहुत अच्छा एक हमारा प्रोग्राम होता है। पहले 14 अगस्त का भी एक प्रोग्राम हमारे यहाँ होता था, अब ये फैमिली फ़न का एक प्रोग्राम होता है। तो ये प्रोग्राम हमारे लिए एक बहुत मतलब साल में अब लोग इसका इंतज़ार करते हैं कि इस तरह का एक कोई तफरीह का प्रोग्राम हो। तो बहुत खुशी हो रही है देख के कि लोग इस तरह से आ रहे हैं अपनी फैमिलीज़ के साथ और इन्जॉय कर रहे हैं चीज़ों को। जी महिरबानी। एक तो शौकत लाशारी साहब जी महिरबानी आहे, अवां असांखे बार बार मौक़ो ॾींदा रहिया आहियो। ऐं मां पहिरीं गुज़ारिश कंदुसि उन्हनि समूरनि दोस्तनि खे जेके हीअ ॾिसनि पिया, महिरबानी करे इनखे लाइक बि कनि ऐं ॿियनि दोस्तनि खे ॿुधाइनि बि त शौकत लाशारी साहब ही महिनत करे रहिया आहिनि। हाणे अचूं पिया उन मौज़ूअ ते जंहिंजे करे असां हिते गॾिया आहियूं। उहो मौज़ू आहे कराची प्रेस क्लब। कराची प्रेस क्लब जी कुझु अहिड़ियूं रवायतूं आहिनि जेके पाकिस्तान में शायदि ई कंहिं इदारे जूं अहिड़ियूं रवायतूं हुजनि। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु कराची प्रेस क्लब जा समूरा मेंबर जेके बि आहिनि उहे हिन वक़्तु पंहिंजी फैमिली सां गॾु हिते मौजूदु आहिनि, जिन में ॿार आहिनि, बच्चा आहिनि, ॿुढा आहिनि ऐं हर उमिरि जा माण्हू तव्हांखे हिते मिलंदा। इन दौरान तव्हां ॾिसो त हे ॾिसो भला अचो हीअ वैरायटी बि वठो। ॾिसो हीअ चांहि जो कप आहे जेको असांखे हिन वक़्तु ॾिनो पियो वञे ऐं इहा चांहि जो कप तव्हांजे लाइ बि आहे। थोरी देरि जे लाइ तव्हां हिते चांहि जो कप रखो सोणनि जे लाइ, त वरी पोइ असां हिननि खे बि तव्हांखे बि चांहि जी ऑफर कयूं था। तव्हां ॾिठो त हिते प्यार मोहबत जी केॾी आहे। ऐं हे ॾियो मूंखे, इहो ॾियो, मां अव्हां जी चांहि जो कप बि पाण वटि झलाए थो। हे आहे प्रेस क्लब जी हिकिड़ी सूंह आहे, प्रेस क्लब जी हिकु रवायत आहे। प्रेस क्लब जो हिकिड़ो जेको असांजे वॾनि जेके सहाफ़ी दोस्तनि हिते प्रेस क्लब में हिकिड़ी वॾी रवायत रखी आहे, उन रवायत जो ही अमीन आहिनि त कराची प्रेस क्लब पंहिंजी शानदार रवायतुनि सां गॾु जेको आहे सो हर वक़्तु न रुगो ज़िंदाबाद आहे बल्कि पाइंदाबाद आहे ऐं तमामु घणनि इदारनि खां वधीक अॻिते बि आहे। हाणे अव्हां इहो सुवालु ज़रूरु कयो हूंदो त अॼोके हिन ॾींहं जे दौरान जेके माण्हू निकिरी अचनि पिया घरां पंहिंजी फैमिली ॿारनि बच्चनि खे वठी, उहे बेधड़क हिते अचनि पिया। अव्हां कराची में जिथे बि वेंदव उन में ज़रूरु तव्हांखे फ़िक्रु हूंदो यार फैमिली वञे पई होटल ते वञे थी, माहौल अलाए कहिड़ो हूंदो, अलाए छा हूंदो, हुते कीअं सिस्टम हूंदो। लेकिन अव्हां जेॾी महिल कराची प्रेस क्लब में ईंदा त कराची प्रेस क्लब में तव्हांजी फैमिली महफ़ूज़ बि हूंदी, सुकून में बि हूंदी ऐं बेधड़क बि हूंदी। अच्छा, वरी हाणे वैरायटी कीअं आहे, तव्हांखे ॿाहिरि अगरि का शइ जीअं मिसलन का बिरयानी आहे 250-300 रुपए खां घटि कोन मिलंदी, चङी हिते मिलंदी 60 रुपए में। तव्हांखे तिको मिलंदो 250-300 रुपए में, हिते 50 रुपए में। ॿाहिरि चांहि 90 रुपए में, हिते 10 रुपए में। ॿाहिरि नान तव्हांखे ख़बर आहे केॾो महांगो आहे, हिते 50 रुपए में। त मतिलबु अच्छा, इन खां अलावा खाइण पीअण खां सवाइ ॿारनि जे लाइ हिते झूला बि आहिनि, माना चीकला ठहियल आहिनि जिन में ॿार पिया हेठि मथे थियनि, जप ॾियनि, कॾहिं हे ॾे करे हो ॾे। उनखां पोइ राति जो महफ़िल मूसीक़ी आहे जंहिंमें अज़ाजी शाइरी बि पेश कई वेंदी, यानी शिवा किरमानी साहिबा। ऐं इन सां गॾु जेके ॿिया वॾा असांजा फ़नकार साहिब आहिनि उहे हिते ईंदा ऐं उहे रूह जी राहत बि पेश कंदा, यानी खाइणु पीअणु घुमणु तहफ़ुज़ हुजण वारी रूह जी राहत फ़राहम कनि। ऐं इन में सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे त कराची प्रेस क्लब दुनिया में आंधी अचे या तूफ़ान, हर डिसंबर जे आख़िरी हफ़्ते में असां इलेक्शन ज़रूरु कराईंदा आहियूं। यानी इहा हिकु रवायत आहे त कराची प्रेस क्लब हिकु वॾो जमहूरी इदारो बि आहे, कराची प्रेस क्लब हिकु फैमिली बि आहे
कराची प्रेस क्लब एक दुनिया के हिकिड़ो मैसेज भी आहे ऐं कराची प्रेस क्लब दुनिया जे वॾनि प्रेस क्लबनि मां हिकु आहे जिते साफ़ ई पंहिंजे हक़नि ऐं आम आवाम जे हक़नि जे लाइ पाण जाखोड़ींदा रहिया आहिनि। माशाल्लाह। और कराची प्रेस क्लब में हर साल जो है ये प्रोग्राम होता है और इसी तरह से जो है ना माशाल्लाह गहमा गहमी और यहाँ पर रौनक लगी रहती है। कराची प्रेस क्लब के जो मेंबरान हैं वो यहाँ आते हैं अपनी फैमिलीज़ को लेकर। आज भी सुबह 12 बजे से स्टार्ट है और रात 12 बजे तक चलेगा, जिसमें मुख्तलिफ स्टॉल्स लगे हुए हैं खाने पीने के। म्यूज़िक शो है, मैजिकल जो है वो शो है, पपेट शो है, यहाँ पर म्यूज़िकल बैंड ग्रुप भी यहाँ पर थोड़ी देर पहले जो है उन्होंने बहुत ज़बरदस्त यहाँ पे अपना म्यूज़िक शो पेश किया है। मुझे बहुत मज़ा आ रहा है और आप देख सकते हैं कि मैं चाय एंजॉय कर रही हूँ और बिरयानी खा चुकी हूँ और होप के इंशाल्लाह ताला अगले साल और अगले साल जो है वो इसी तरह से मेला लगता रहेगा फैमिली गाला फेस्टिवल। ये तमाम पुरानी रिवायत है। ही प्रोग्राम थींदो हुयो 14 अगस्त ते, वो आहिस्ते 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 हाणे अॼु थियो आहे 25 नवंबर ते, जंहिंमें मां सम्झां थो त हिन खां अॻु में अञा वॾा प्रोग्राम थींदा हुआ। जॾहिं मज़हराबाद सेक्रेटरी हुयो त मेंबर जे लाइ मोटर साइकिलूं बि रखंदा हुआ ऐं अलाए हिकिड़ी ॿ न हूंदी हुयूं, दर्जननि जे हिसाब सां माण्हुनि जी ख़िदमत चाकरी। पर अॼु बि तमामु घणो सुठो बहितरीनु इंतज़ाम थियो आहे। मेंबर्स खे पाण सां मिलण जो मौक़ो थो मिले, मेंबर्स जी फैमिलीज़ खे पाण सां मिलण जो मौक़ो थो मिले, ॿारनि जी इंटरटेनमेंट थी थिए। हिन खां अॻु में कराची प्रेस क्लब तरफ़ां जेका पिकनिक कराई वई उहा बि ॾाढी शानदार क़िस्म जी हुई। त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मां सम्झां थो त प्रेस क्लब जी सूंहं में इज़ाफ़ो कनि था ऐं ख़ासि करे जेको प्रेस क्लब जा मेंबर्स आहिनि उन्हनि जूं फैमिलीज़ ऐं उन्हनि खां वधीक अञा उन्हनि जा जेके ॿार आहिनि उहे वधीक इंजॉय था कनि ऐं ॾाढो सुठो थो लॻे हिते अची करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाबिल एहतराम मुंहिंजा भाउ शौकत लाशारी, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, शाद जो आबाद जो। कराची प्रेस क्लब हर साल वांगुरु पंहिंजे फैमिलीज़ खे, ॿारनि खे, जेके बि फैमिलीज़ साफ़ ईंदियूं घणो थोरो मीडिया सां लगापियल, उन लाइ के ख़ासि मौक़ा न हूंदा आहिनि। उन्हनि खे मौक़े ॾियण जे लाइ फैमिली फन गाला हर साल मुनक़िद थिए थो, जंहिंमें साफ़ ईंदियूं फैमिलियूं, उन्हनि जा ॿार, उन्हनि जा जंहिं तरीक़े सां अची हिते ख़ुशियूं वंडनि था। हीउ तमामु हिकिड़ो सुठो मौक़ो आहे ऐं मोहबतूं वंडनि था ऐं साफ़ ईंदियूं पाण में जेको इन फैमिली गाला जे थ्रू रिश्ता बि थिया आहिनि, खोड़ सारा घर बि आबाद थिया आहिनि, हिकिड़ो फैमिली वारो माहौल आहे ऐं साफ़ जी फैमिली पाण में गॾिजणु मां सम्झां थो पॉजिटिव अमल आहे कराची प्रेस क्लब हवाले अचे। शेतु का मैं फैमिलीज़ का क्लब मेंबरजानी चुक का यानी ज़ाक का ऐसा मुख्तलिफ मेरा प्रोग्रामात वहाँ पुश्ता फूड कोर्ट लग था वर्ग वशे सामान वशे चीज़ें इरा मैं कर रहा हलीम एरें, बिरयानी एरें, आइसक्रीम एरें, कौरमा एरें, मुख्तलिफ चीज़ अस्ता मैं कर रहा। तो ये फैमिलीज़ पैदा का भी बहाने हमारा मिलने का मौका मिली। संगताना भी हमारी संगताना मुझे स्पेशल छुट्टी करना अमीर होचे अस्ता कि मैं फैमिलीज़ आ दे रहे मत बायदे माँ की मतलब माँ कोई देखिए पार का और क्लब तो कर रहे हैं फजी सिर्फ मतलब कि अमदा अवेलेबल अमदा है पार का जो ज़्यादा बेहतर एनवायरनमेंट है अमदा इधर तरह होटलिंग भी सारी तरह सामान मिल ली और तरह बेहतरीन मतलब सैर तफरी तो का झूला मूला लगे तंगा क्लब मैं जो उहदेदार हाँ जिम्मेदार हाँ मैं यानी मैं मशकूर हैं सईद सरबाजी साहब हैं मैं वजह और शेब अहमद साहब हैं गवर्निंग बॉडी मेम्बर्स आना और दीगर संगत साथी हैं जो मुख्तलिफ कमेटीज़ बने थे। ये क्लब एक मबनी खूबी हमेशा जब इवेंट भी तो मुख्तलिफ कमेटीज़ बना आइए तो का मुख्तलिफ मर्दमाना जिम्मेदारी देख भी तो हमें पे मारा भी फूड कमेटी है मैं एक रुकना जी हिन वक्त ही 22 साल है मुझे हिन फंक्शन में लगातार 22 साल का ही कराची प्रेस क्लब जो फैमिली फन गाला जो को फंक्शन हले तो वो तमाम बेहतरीन हिते जा इंतजाम असां तकरीबन इंतजाम ला 5 खां 6 ॾींहं पहिरीं जेको सो इहो सॼो सिस्टम ठाहींदा आहियूं। उन में तमामु मेंबरान जा नाला फीस ॿारनि जी एक्टिविटी गेम्स रांदूं उन खां अलावा जेको सो मेंबरनि लाइ गिफ्ट उन खां अलावा खाधे पीते जो जेको आहे स्टॉल लगाइणा आहिनि उन खां पोइ जेको सो कैश काउंटर फिर गिफ्ट काउंटर तमामु बहितरीन तव्हां अंदरि ईंदा त उन ते वेले बि तव्हांखे मिलंदा जेके तव्हांजी कार पार्किंग कंदा उन खां पोइ वरी तव्हांखे एंट्रीअ लाइ ईंदा त उन खां एंट्रीअ में बि तव्हांखे जेको सो मेंबरशिप जो नालो हूंदो त उन जी फैमिलीअ जा मेंबर हूंदा उहो तमामु रजिस्ट्रेशन खां पोइ जेको सो तव्हां अंदरि इंटर थी सघो था। हीउ हर साल जो हिकिड़ो असांजो फन गाला फैमिली गाला जो आहे प्रोग्राम है जो तकरीबन तमाम कराची प्रेस क्लब के जो 2000 मेंबर हैं उन लाइ फन गाला जो हमेशा हर साल प्रोग्राम थींदो है। कराची प्रेस क्लब ते ही कराची प्रेस क्लब पारा इवेंट जो आहे सो सालाना थींदो आहे जिते असां मेंबर्स जी फैमिलीज़ के इनवाइट कंदा आहियूं छो त मेंबर जी फैमिलीज़ के भी एंटरटेनमेंट कयो वेंदो आहे। फैमिली गाला जो आहे हर साल थींदो आहे ऐं हिन साल जो प्रोग्राम फैमिली गाला थी रहियो आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो वॾे पैमाने ते
जेको आहे सो मेंबर्स जूं फैमिलीज़ नंढड़ा ॿारड़ा ख़वातीन मर्द इन प्रोग्राम में हिसो वठी रहिया आहिनि। हीउ हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम आहे। इन ते आउं कराची प्रेस क्लब जी इंतिज़ामिया खे मुबारकबाद पेश कंदुमि ऐं कराची प्रेस क्लब जे मेंबरनि खे गुज़ारिश कंदुमि त वधि खां वधि पंहिंजी फैमिलीज़ खे कराची प्रेस क्लब वठी अचो त जीअं अहिड़े ख़ूबसूरत मौक़े मां लुत्फ़ अंदोज़ थी सघे। हेलो हाँ जी, तव्हांखे मां अॻु में बि हीउ मंज़र ॾेखारियो, पर हाणे बि ॾेखारियां थो त हीउ खाधे पीते जूं जेके शयूं आहिनि, जेके स्टॉल लॻल आहिनि, उन्हनि खे ख़रीद करण जे लाइ हितां टोकन वठिणो थो पए। हीउ टोकन हितां हले थो पियो, हीउ टोकन हले थो। हीउ टोकन वठी तव्हां पंहिंजूं खाइण पीअण जूं शयूं सभु वठी सघो था। टोकन खां बग़ैर हिते का बि शइ नथी मिले। ऐं खाइण पीअण जी शइ त ख़ासि करे सभु शइ ॾोकड़नि जी हूंदी आहे। ॾोकड़नि खां सवाइ अहिड़ी का बि शइ न आहे जेका न मिले। सभु शइ पैसनि ते मिले थी पई। हीउ तव्हांखे ॾेखारियां थो मां मंज़र त हिते खाधे पीते जी शयुनि जे लाइ हितां टोकन वरितो थो वञे ऐं पोइ अॻिते वञी उतां उहे शयूं हासिलु कयूं थियूं वञनि। ऐं हीअ जेके बि तव्हां टेबलूं ॾिसो था, हीअ असांजे साफ़ी हज़रातनि जी फैमिली ॾिसो था, इहा हिते टेबलुनि ते वेठी आहे ऐं हितां खाई पी उथी अंदरि प्रोग्राम में वञे थी। ऐं तव्हांखे हीउ सॼो मंज़र असां ॾेखारियूं था त तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। ऐं तव्हांखे मां खोड़ दोस्तनि जा कमेंट्स बि ॿुधाया त तव्हां उहे कमेंट्स बि ॿुधा। बिल्कुलु तव्हां हे ॾिसी सघो था, हिकिड़ो वॾो मंज़र आहे ऐं कराची प्रेस क्लब तरफ़ां हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम रिथियलु आहे।